मोरो ख़बर शामिल कजदी मोरो सिंधमा जिता सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मोरो भरसा शाहपुर झानिया में सोशल एक्शन अलाउंस के अगवान मीर नसीर अहमद सेठार इनायतुल्ला सेठार ज़िक्रुल्ला सेठार ऐं फ़हद अली सेठार पारां संदन मिल्कियत ऐं पग ते कब्ज़ो कंदड़ बासर शख़्स इरफान अली शाही ख़िलाफ़ सेठार हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मरहूम अब्दुल कादिर सेठर जे मरण खां पोइ बिरादरी तोड़े शरीयती लिहाज़ खां सेठर बिरादरी जी पग जो असल वारिस हाजी ज़मीर हुसैन सेठार आहे, जंहिं ते इरफान शाही असांजी मिल्कियत फबाए कूड़ो ड्रामो रचाए ज़बरदस्ती ॾाढ जे बुनियाद ते पंहिंजे पुट उमर शाही खे बिरादरी जी पग ॿधाए असांजे एतिराज़ ते हू असां खां उन ॾींहं खां वठी इख़्तिलाफ़ रखंदो पियो अचे। गुज़िरियल ईद उल अज़हा वारे ॾींहुं असां पंहिंजे अबाणे ॻोठ हाजी उमर सेठर ईद नमाज़ पढ़ण लाइ वञी रहिया हुआसीं त इरफान शाही जे हथियारबंदन अनवर माशी मजू बुघियो नज़ीर मला ऐं ॿियनि असांजी गाॾीअ खे रोकियो ऐं ॻोठ नमाज़ पढ़ण लाइ वञण खां रोकियो। असांजी गाॾी न बीहाइण ते इन्हनि असां मथां फायरिंग कई, टायर बस्ट कया ऐं गाॾीअ खे गोलियूं हयूं, जंहिं करे गाॾीअ खे शदीद नुक़सानु पहुतो। असां कानूनी रस्तो अख़्तियार कंदे केस दाख़िल करायो आहे। केस में नामज़द जवाबदार इरफान शाही जे बंगले ते वेठल आहे। गुज़िरियल ॾींहुं कुझु ओबाश माण्हुनि इरफान शाहीअ जे बछ ते असांजे हारी सदाम सेठार खे असांजी ज़मीन ते पाणी वहंदे कुहाड़ियुनि जा वार करे ज़ख़्मी करे सख़्त तशद्दुद करण बाद कम जे फसल में फिटो करे विया। वाक़िए जो केस पिणु दाख़िल करायो आहे।